हालानी मां ख़बर ईंदा हलो त ॿारनि में दिल जूं बीमारियूं आम थी वयूं आहिनि, जिन जो फौरी तौर ते कंहिं ॿारनि जे माहिर प्रोफेसर डॉक्टर खे ॾेखारणु तमामु ज़रूरी आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ॿारनि जे बीमारियुनि जे डॉक्टर ख़ासि तौर ते ॿारनि जी दिल जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टर असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर करम अली खुश्क अकबर्स अस्पताल में ॻाल्हाईंदे चयो त एज ए असिस्टेंट प्रोफेसर पम्प्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाब शाह जॉइन कयो आहे 2 महीननि में, लास्ट 2 महीननि खां। मां लाहौर ऐं इस्लामाबाद रहियो आहियां काफ़ी अर्सो, ऐं मुंहिंजी 2 स्पेशलाइज़ेशन हिकिड़े ॿारनि जे लाइ ऐं ॿारनि जे दिलि जे शोबे में। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त मां पंहिंजे लोकलिटी में ग़रीब आवाम में वापसि इस्लामाबाद ऐं ओॾां छॾे करे हिते ग़रीब कम्यूनिटी, ग़रीब जेका आवाम आहे जंहिंखे सख़्तु ज़रूरत आहे ॿारनि जे दिलि जे शोबे में, जिनजी तशख़ीस थिए, बर वक़्तु इलाज थिए ऐं उन्हनि खे प्रॉपर रहनुमाई जी ऐं उन्हनि जी जेका तकलीफ़ूं आहिनि उन्हनि खे ख़बर पए। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।